इहो जेको आहे शिकारपुर में महांगाईअ जे पेट्रोल जी क़ीमतुनि जे वाध जे ख़िलाफ़ एहतिजाज हुयो ऐं छा था सम्झो त जेको आहे हुकूमत जो वफ़ाक़ी हुकूमत जो इहो माना इन फ़ैसिले ते रद्द करण लाइ या पेट्रोल जूं क़ीमतूं घटाइण लाइ गौर वीचार कंदी ऐं तव्हांजी तंज़ीम जो आईंदा लाइ अमल छा हूंदो? असां पंहिंजे सिंध जे सदर सां गॾु आहियूं जिते हुकुम कंदो ऐं इनशाला वफ़ाक़ी हुकूमत खे गोॾा खोड़ींदी। ऐं तव्हां ॾिसंदो असांजी लॉन्ग जेको आहे मीर साहिब जी क़यादत में 9 ॾींहंनि जो लॉन्ग मार्च आहे इन पेट्रोल जे ख़िलाफ़। पाण इनशाला असांजो चेयरमैन साहिबु नोटिस वठंदो ऐं प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हाईंदो। असांजो सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी उहो बि नोटिस वठंदो त हारी मारवाड़ा निकिता आहिनि असांजे जेका लॉन्ग मार्च पेट्रोल जी महांगाई जे ख़िलाफ़। तव्हां अनक़रीब 1-2 ॾींहंनि में नोटिस वठंदो असांजो मसइलो इनशाला हल थी वेंदो। अच्छा, छा था सम्झो त जेको आहे पेट्रोल जे वधण जे करे ॿियनि शयुनि ते असरु पवे थो? ज़ाहिर आहे ॾिसो न हर शइ पेट्रोल सां ई थींदी आहे। पेट्रोल ऐं डीज़ल वधंदी आहे, किरायो भर वधंदो, किराए सां गॾु जेको सामान ईंदो उन ते उहो वधंदो ऐं ट्रैक्टर जो जेको तेल बि पवंदो त ट्रैक्टर जो कलाक वधंदो, थ्रेशर जो वधंदो, माना हर शइ वधंदी। मेन जड़ ई पेट्रोल ऐं डीज़ल जी महांगाई जी जड़ ई पेट्रोल ऐं डीज़ल ई आहे।